नाज़िम मीरवा गोरचाणी में ख़ासि करे इत्तेहाद तरफ़ां बिरादरी जे मसइलनि जे हल लाइ कर्नल गॾिजाणी कोठाई वई। उन हवाले सां ॾिसूं था हीअ रिपोर्ट। मीरवा गोरचाणी में पाकिस्तान ख़ासकेली इत्तेहाद जे सरवाण न्याज़ सिराई जे हुकूम ते मीटिंग रखी वई। मीटिंग में आयल तालके शुजाआबाद जे सदर ओस्मान ख़ासकेली महरान टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त अॼु असांजी गॾिजाणी जेकी थी आहे उन में असांखे ख़ासि करे इत्तेहाद जे तरफ़ां जेको इतलाह ॾिनो आहे ऐं उन लाइ असांजो योम तासीस जे सिलसिले में बिरशाह में वॾो जलसो मुनक़द कयो वियो आहे, जंहिंमें शिरकत लाइ मूं तहलके शुजाआबाद में अची हिकिड़ी मीटिंग रखी ऐं सभिनी बिरादरी वारनि खे इंशाअल्लाह गॾु करण लाइ इहो जलसो रखियो आहे। उते गॾु थी भरपूर शिरकत तहलके सजाबाद जे वॾेरे ओस्मान रखियो, जेको 23 मार्च ते असांजो भिटशाह ते न्याज़ सिराई साहब सालानो जलसो रखियो आहे, जेको क़ौम खे गॾाइण जे लाइ ऐं जुलूस कढी उते ॾेखारण जे लाइ त असांजी क़ौम तमामु पोइते थियल आहे, जंहिंखे सुजाग करण जे लाइ उनखे न को लालच आहे न को मक़सदु आहे। उनजो इहो ई आहे त भई ॿधी करियो, क़ौम खे गॾायो ऐं बच्चा पढ़ायो।